चई 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 करे असांखे रोड ते बीहारणो अथनि, न्याणियुनि खे रोड ते आंदो अथनि। हिननि खे थोरो बि शर्म नथो अचे त न्याणियूं आयूं आहिनि। असांखे इनडायरेक्टली इहा पिणु धमकी ॾिनी वई त तव्हांजे रोड ते अचण सां मूंखे कोई फ़र्क़ु न पवंदो, तव्हां भले रोड ब्लॉक कयो या एहतिजाज कयो, मूंखे डीओ चयो त असांखे कोई फ़र्क़ु न पवंदो। इनडायरेक्टली इहो तक चई चुको आहे। असांजो मुतालबो आहे त असांखे जल्दी ऑर्डर ॾिना वञनि। हाणे अॼु असां ईअं न उथंदासीं जेसि ताईं असांखे ऑर्डर नथा वञनि, छो जो मई खां वठी करे अॼु ताईं असांखे चयो वियो आहे त अॼु न सुभाणे ऑर्डर तव्हांजा थींदा अॼु ताईं न मिलियो आहे असांखे। असांखे ऑर्डर मिलंदो त असां उथंदासीं, न त न उथंदासीं। अदा 2021 जी IBA टेस्ट पास उम्मीदवार आहियूं असांखे हिन महिल ताईं पंहिंजा ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि। असांखे 3 साल हिननि वेटिंग में रखियो आहे। कूड़ा आसरा दिलासा ऐं ख़ासि करे इन तालके लाड़काणे सां त एतिरो ज़ुल्म आहे जो हुन जा मेल फीमेल 54 मार्कुनि वारा 53 मार्कुनि वारा वेठा आहिनि वेटिंग में, उन्हनि खे एडजस्ट नथो कयो वञे। कूड़ियूं मार्कूं माण्हुनि जूं एड करे BEd ऐं MAd जूं उन्हनि जा नाला अॻिते था कनि। इहो सिफारिश ऐं पैसनि एविज़ ऐं असां जेके मेरिट ते आयल उम्मीदवार आहियूं असांजा नाला पोइते था कनि। रोज़ आसरा दिलासा था ॾियनि। कॾहिं चवनि था फीमेल जी त सीट 0 आहे, वरी कॾहिं चवनि था आहे। माना अहिड़े तरीक़े सां असांखे रोज़ दिलासा ॾियनि था। असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे पंहिंजा जल्द खां जल्द ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। त असांजो इहो ई मुतालबो आहे सेक्रेटरी साहब खां त असांखे इंसाफ़ कयो वञे असां ऐं हिननि जूं जेके बि हिननि ऑर्डर कया आहिनि, जेको बि सॼो हिननि जी तस्दीक कई वञे, हिननि जो मतिलबु जेके डिग्रियूं आहिनि उहे बि सभु वेरीफाई कयूं वञनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। या सूरत ॾिसो था लाड़काणे में हिन वक़्तु असां जेको आहे DO ऑफिस जे साम्हूं वेठा आहियूं। सुबुह 9 बजे असां आया आहियूं। DO ऑफिस असां हुयासीं ऐं DO ऑफिस बंदि करे छॾींदो। बाक़ाइदा जेके आहिनि DO खे कॉल लॻाईसीं त उहो इहो थो चवे त मां कचे जे इलाइक़नि में कॾहिं कोई बहानो आहे, कॾहिं कोई बहानो आहे। ऐं मजबूरन अॼु तव्हां ॾिसो था त असां न्याणियूं बि ऐं असां सां गॾु असांजा ॿाहिरि बि रोड ते वेठा आहिनि। सिर्फ़ु असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त के बि जेके ऑफर्स आहिनि उहे असांखे ॾिना वञनि, छो जो हिते सिर्फ़ु 53 ऐं 54 वारा आहिनि। त तव्हां अंदाज़ो लॻायो 11 मंथ आहे मूंखे अॼु हिते, मतिलबु की हर बार इहो ई मूंखे जवाब थो मिले त वेटिंग सम्झ में ॻाल्हि नथी अचे। एॾी वेटिंग छाजी आहे हिननि जी? आख़िर उहा वेटिंग लिस्ट मतिलबु छो नथी हिननि जी खुटे? बिल्कुलु प्रमोशन थी विया आहिनि, माण्हू रिटायर थी विया आहिनि, त हिननि खे हींअर खणणु खपे। ऐं हिननि जी जेकी रिक्वायरमेंट हुई उहा हुई 40, ठीकु आहे। असां मतिलबु की 40 ते पास हुयासीं, त पासिंग मार्क्स खां हिते सभु जेके आहिनि मथे आहिनि, त हुननि जी रिक्वायरमेंट ते असां हुननि खां वधीक पूरो उतारजायूं। हिन वक़्तु असांजी 53 54 मार्क्स आहिनि, उनखां बावजूद बि असांखे ऑर्डर्स नथा ॾिना वञनि। वरी पोइ त चयो वञे त हीअं न हूअं, असां सभु हिते मेरिट ते आयल आहियूं, ठीकु आहे। असां कोई हिते कोन ॾिना आहिनि, ठीकु आहे। ऐं हिननि त इनडायरेक्टली पैसनि जी ॻाल्हि बि कई आहे, त असां हुननि खे इहो चवंदासीं त असां बिल्कुलु बि रुपयो बि न ॾींदासीं, छो जो हराम जो पैसो न आहे जो असां हिननि जा जेके आहिनि बिल्कुलु पेट भरींदा वञूं ऐं असां अवामनि मां ईअं ई लुटींदा वञनि। जॾहिं तव्हांखे मिलियूं न नौकरी त असांखे ॾियणियूं, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असां मेरिट ते अचूं था, पंहिंजो हक़ इलाल जो खाईंदासीं ऐं मेरिट ते आया आहियूं ऐं असांखे असांजो हक़ ॾिनो वञे। इहो ई असांजो मुतालबो आहे, न त असां रोड ते न उथंदासीं। तव्हांजे रोड ते अचण तां असांखे कोई फ़र्क़ु नथो पए, ॾिसूं था त फ़र्क़ु कंहिंखे नथो पवे। लाड़काणे ज़िले जा IBA PST कैंडिडेट आहियूं। असांखे चयो वियो त तव्हां जाफ़र ऑर्डर वठणु अचो। हे न्याणियूं भेनर घरां छॾे आहियूं, असां पंहिंजा स्कूल छॾे आयासीं, हिते आयासीं त कोई ऑफिस में आया ई कोन। सुबुह खां वठी असां ऑफिस में वेठा हुआसीं, नेठ असांखे ऑफिस में हेठि वेहणो पियो, कोई ऑफिसर असां सां ॻाल्हियुनि लाइ न आयो। मजबूरन असांखे ऑफिस जे दायरे खां निकिरी ॿाहिरि रोड ते वेहणो पियो आहे। लाड़काणे ज़िले जे नौजवाननि सां इंसाफ़ कयो, जल्द खां जल्द PST जा ऑफर ऑर्डर कयो, महिरबानी। असीं सुबुह खां वठी DO लाड़काना ऑफिस में वेठा आहियूं, पर DO ॾिसो हैरत आहे त अञा ताईं ऑफिस कोन आयो आहे। हीअ असांजा सरकारी इदारा आहिनि, पोइ छो न असीं तालीम जे हिसाब सां करप्ट छो न पोइते हुजूं। ॾिसो DO अञा ताईं आयो न आहे। असांजूं भेनरूं तव्हां ॾिसो असांजूं अधड़ियूं रोडनि ते वेठियूं आहिनि पंहिंजे हक़नि जे लाइ। छा मां DO साहिब खे इहो चवणु थो चाहियां, अगरि तुंहिंजी न्याणी रोडनि ते ईअं वेठी हुजे हा त पोइ छा तूं ईअं घर में सुकून सां वेठो हुजी हा? छा घर में सुकून निंड करी हा? छा घर में AC में वेही रही हा? मां बिलावल भुट्टो साहिब खे चवणु थो चाहियां, छा तुंहिंजी आसिफ़ा अगरि हिते रोडनि ते हुजी हा त घर में ईअं सुकून सां वेठो हुजे हा?
मां मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा खे थो चवां, मोहतरमा ॾिसो ही असांजो नियाणियूं रोडनि ते दर पदर आहिनि, ॾिसो पंहिंजे घरनि खे पंहिंजे इजनि खे छॾे करे हक़नि जे लाइ रोडनि ते वेठियूं आहिनि। असांजे लाइ इंसाफ़ कयो, मोहतरम बिलावल साहब इंसाफ़ कयो, ही पंहिंजे हक़नि जे लाइ वेठियूं आहिनि, ही पंहिंजे हक़नि जे लाइ वेठा आहिनि। बराए करम थोरो असां ॾे बि नज़र विझो, असीं तव्हांजा जियाला आहियूं, भुटो जा सिपाही आहियूं, भुटो जा वर्कर आहियूं, तव्हांजे तक जा आहियूं, तव्हां असां ॾे अचणा आहियो, असां तव्हां ॾे अचणा आहियूं, सो तंहिंजे करे थोरो असां ॾे बि नज़र विझो।